भूरो भूरो रंग जंजो चोलो जंजो लाल हथूंगे जे गलियुन में घुमे पियो माता गंगा जो आला हथूंगे जे गलियुन में घुमे पियो माता गंगा जो आला। खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो हथुंगो में साध साईं पुसनाराम जो 115वीं वरसी वॾे अक़ीदत एतराम सां मल्हाई वई है। वरसी जी शुरूआत मंदिर जे मज़हबी रस्मात सां अदा कई वई है। साध साईं पुसनाराम जी 115वीं वरसी जे मौके ते पाकिस्तान समेत सिंध जे यात्रियुनि वॾे अंग में शिरकत कई है। वरसी जे मौके ते मंदिर खे खूबसूरत गुलनि लाइटनि सां सिंगारियो वियो है। इन मौके ते यात्रियुनि जो चवणु आहे त असांजे प्यारे वतन में वधीक जाम असीं इनखे सलाम कंदासीं जो असांजे ॾाढो प्यारो मोहबत वचन असांजे प्यारे साईं जो मेलो वॾे धामधूम सां लॻी रहियो आहे। साध पुसनाराम साहिब जो साईं जी अॼु 115वीं वरसी आहे ऐं असांखे एॾो मौज लॻी आहे। ख़ासि करे हथुंगे जे क़ाइमखानी बिरादरनि ॿियनि भाउरनि सभिनी गॾिजी करे असांजी सुठी हेल्प कई आहे ऐं उन सभिनी खे असीं सलाम कंदासीं। जय बोलो साईं पुसनाराम साहिब की जय। पाकिस्तान जिंदाबाद। साईं पुसनाराम की 115 वर्षी मनाई जा रही है और पूरे पाकिस्तान से और दुबई से काफ़ी साईं के सेवक आए हुए हैं। ये हर साल 11 फागुन को मेला लगता है और यहाँ दूर दूर से बंदे आते हैं, साईं की सेवा करते हैं और साईं सबकी मनोकामना पूरी करता है। और हमें पाकिस्तान के यानी के जितने भी हैं नुमाइंदे उनकी यानी ताउन है, रेंजर्स का ताउन है, इंतजामिया का ताउन है, पाकिस्तान के लिए हम खुशहाली के लिए दुआएं मांगते हैं। पुसनाराम साहब जो मेलो 12 महीने में लगंदो आहे। हिते जाम ख़लक ईंदी आहे, परे परे खां माण्हू ईंदा आहिनि। असांजे सचे साईं जा मेला लॻंदा आहिनि, हिते ख़लक बि जाम ईंदी आहे। ऐं प्लस में दुबई खां माण्हू आया आहिनि, कराची खां माण्हू आया आहिनि, माना पूरी पाकिस्तान खां माण्हू आया आहिनि। असांजो सचो साईं पुसनाराम साहिबु 12 साल बबूर ते वेठो हो, जिन तपशा कई, राम जो नाम जपियो ऐं साईं जो सॼो सबक़ु इंसानियत वारो आहे। भेदभाव हिते कंहिं शइ न आहे। तव्हां ॾिसी सघो था हिते टोटल जेके माण्हू आया आहिनि हर ज़ात पात न सिर्फ़ु हिते इंसानियत आहे, ॿी का शइ न आहे। साहब सिंध के बहुत महान अजीम संत बने हुए हैं और आज उनका 115वां वर्षीय महोत्सव है जो हम बॉर्डर एरिया में रह के बहुत ही आज़ादी से बहुत बड़े धूमधाम से और अपने दिल की पूरी खुशियों से मना रहे हैं और जिसमें हमें हमारी गवर्नमेंट के हिसाब से हमारी सिटी इंतजामिया के हिसाब से पूरा प्रोटोकॉल है और तमाम भाई हथुंगों के रहवासी भी हमारे साथ हैं और इस काम में हमारा मिलजुल के भरपूर हमारी मदद भी कर रहे हैं, हमारे साथ खड़े हैं। तो एक खुशी होती है कि एक कौमी यकजहती का यहाँ पे मैसेज मिलता है और ये ही संतों महात्माओं दरवेशों का पैगाम है कि मिल के रहो। और हमारे साईं पुसनाराम का भी यही है कि एक ही परिवार, एक का कायम है तो परिवार कायम है। तो साईं पुसनाराम भी हमें वही मैसेज दे रहे हैं कि एक ही परिवार बना के रखो, पूरा मुल्क पूरी कौम एक है। तो वही संतों महात्माओं का पैगाम है और हम पूरी आज़ादी से चाहे हिंदू चाहे मुस्लिम सब मिलकर ये चीज़ें मनाते हैं। स्वामी साईं पुसनाराम साहिब जी जेका 115वीं वर्सी आहे उनमें उनजी महिमा इहा आहे त हिन हथुंगे शहर में साईं जिन योग साधे जहिड़ी समाधि वरिती हुई ऐं पंहिंजे प्रेमियुनि शेवकनि खे सदायो। ऐं साईं जी महिमा इहा आहे त जेको बि बिना कंहिं प्रेम सां जेको अचे थो साहिबनि वटि अचे थो, जेको झोलियूं ख़ाली खणी थो अचे उन झोलियूं भरजनि थियूं। जेको साईं जे भरवसे ते को कार्ज मंगल शुरू कार्ज मंगल थियनि था ऐं हिन जा जेके प्रेमी शेवकनि से ख़ुशि ऐं प्रसन्न आहिनि ऐं साहिबनि जो उन ते हथु आहे। इन करे नालो हथुंगो आहे त साईं पुसनाराम साहिब जी इहा बख़्शिश आहे त सदाईं हथुंगे वारनि ते खिपरे वारनि ते रहमत वसाई अथसि।
सिंध सूफ़ियनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे जंहिं हमेशा प्यार अमन भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। वरसी जे मौक़े ते यात्रियुनि मज़हबी इबादत करे दिली सुकून हासिल कयो आहे ऐं पंहिंजे प्यारे वतन पाकिस्तान जी सलामती ऐं खुशहाली जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।